नव महीने शुरू थी चुको है प्रिया कुमारी आज़ादी कमेटी के हिन सिलसिले के हलंदे पर ॻाल्हि है सदाई असां हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं त ही जेके भी मामला थी रहा आहिनि इन जी ज़िम्मेवार हर तरह सां रियासत आहे ऐं रियासत जी इहा ज़िम्मेवारी आहे त हू आम माण्हूअ खे हर हवाले सां तहफ़ुज़ ॾे। ज़मीनुनि ते कब्ज़ा थियणु, आम माण्हूअ जी शहादतूं, नौजवाननि जी बेरोज़गारी, मासूम ॿारनि जो खंभिजणु, मासूम ॿारनि जो क़त्ल थियणु, मासूम ॿारनि सां ज़ना, औरतुनि जो तहफ़ुज़, इहे सभु हसास मामला आहिनि जिन खे ॾिसण लाइ रियासत खे हर अख खोलणी पवंदी जेतिरियूं बि उन जूं अखियूं आहिनि। जेतोणीकि उन जूं अखियूं आहिनि पर रुॻो सिंध धरतीअ खे सोन सम्झी करे उन जी मिल्कियत ते अखियूं आहिनि। ज़मीनूं उन्हनि जे लाइ सोन आहिनि, औरतूं, न्याणियूं, ॿार उन्हनि जे लाइ इहे सभु उन्हनि जी मिल्कियतूं आहिनि ऐं उन्हनि जी नज़र रियासत जी रुॻो मिल्कियत ते आहे, तहफ़ुज़ में बिल्कुलु न आहे। ऐं हीउ वक़्तु आहे जेकॾहिं रियासत इन ॻाल्हि ॾांहुं ध्यानु न ॾिनो, सिंध हुकूमत इन ॻाल्हि ॾांहुं ध्यानु न ॾिनो त पोइ हर पासे रतो छाण थींदी। हर पासे असांजा नौजवान हींअर असांजो यूथ जेको आहे सो पूरी तरह सां भरिजी चुको आहे, ओवरफ्लो थी चुको आहे। अमर जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, लियाकत भाउ जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, आफ़ाक़ जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जेके बि दोस्त असां हिते गॾु आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ी घुर आहे, रियासत अखि पटे आम माण्हूअ खे सुख जो साहु खणणु ॾे। असां सुख जो साहु खणणु चाहियूं था पर उन सूरत में जॾहिं असां ही मासूम बचड़ा पंहिंजे घरनि ॾांहुं पहुचंदा। प्रिया कुमारी लाइ आख़िर ताईं असांजी वेड़ रहंदी। औरतुनि लाइ, मासूम ॿारनि लाइ, नौजवाननि लाइ साफ़िन जी शहादतूं हुजनि, ज़मीनुनि ते कब्ज़ा हुजनि, असां सिंध खपाइण कोन ॾींदासीं, असां सिंध खाइण कोन ॾींदासीं। केरु हिनखे मेरी अखि जेकॾहिं के विधी बि त असां सभु होशियार आहियूं। मथां तव्हांजी इहा भुल हुजे जेका तव्हांजी ख़तमु था कयूं त उहे 10 माण्हू बीठा आहिनि, तव्हांखे अंदाज़ो बि कोन्हे त हिननि 10 माण्हुनि 20 माण्हुनि जे पोयां घणी लांड बीठी आहे। सो जुगे ॾींहं खां जंहिं ॾींहुं असां ही पुरानो तरीक़ो ख़तमु करे को वॾो तरीक़ो जेको शायदि तव्हांजे लाइ अणवणंदड़ ऐं हानिकार साबित थिए, पोइ हुन में रुॻो तव्हांजो नुक़सानु कोन थींदो, सभिनी जो थींदो ऐं असां तयारु आहियूं। सो हिनखे सोचियो ऐं वीचार कयो, असांखे पंहिंजा बचा वापसि कयो।